अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जो कार्रवाई 15 दहशतगर्द मारिजी विया। कलाची ऐं दत्ता खेल वारे इलाइक़नि में खारजियुनि जी मौजूदगी जे इतला ते ऑपरेशन। कलाची में मारिजी वियल दहशतगर्दनि में संदन कमांडर आलिम महसूद बि शामिल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। शहबाज शरीफ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सेस वॾियूं कामयाबियूं हासिल करे रही आहे। दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। सलामती काउंसिल अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी गज़ा मंसूबे जी हिमायत में करारदाद मंज़ूर करे वरिती। गज़ा लाइ बैनुल अक़वामी इस्तेहकाम फोर्स जे क़याम ऐं गज़ा में आरज़ी हुकूमत जा नुक़्ता बि शामिल। करारदाद जे हक़ में पाकिस्तान समेत 13 मुल्कनि वोट ॾिनो। रूस ऐं चीन वोटिंग में हिस्सो न वरितो। पाकिस्तान जे नुमाइंदे आसिम इफ्तिखार सलामती काउंसिल में ख़िताब कंदे चयो आहे त ट्रंप जी गज़ा मंसूबे जी आजिया कयूं था। अमन मुआहिदे सां गज़ा जंग जो ख़ात्मो ईंदो, जंहिंजो मक़सद गज़ा में फ़लस्तीननि जे क़त्लेआम खे रोकणु आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां सऊदी अरब के F-20 बेड़हाक जहाज़ विकिरो करण जो ऐलान। सऊदी वली अहद अॼु व्हाइट हाउस में सदर ट्रंप सां मुलाक़ात कंदो। ख़ाबरो इदारे मूजिब सऊदी अरब अफ्रीका खां $1 अरब जा 48 जहाज़ ख़रीद करणु चाहे थो। अमरीकी सदर ऐं सऊदी वली अहद विच में मुलाक़ात में दिफ़ा ऐं सिविलियन न्यूक्लियर प्रोग्राम ते ॻाल्हि ॿोल्हि थींदी। आज़ाद कश्मीर जो नओं वज़ीर आज़म अॼु उहिदे जो हलफ़ खणंदो। फैसल राठौड़ जी हलफ़ बरदारी तक़रीब मुज़फ़राबाद में थींदी। तक़रीब में शिरकत लाइ पीपल्स पार्टी लेडीज़ विंग सदर फरियाल टालपुर मुज़फ़राबाद पहुची वई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की शिरकत जो इम्कान। गुज़िरियल ॾींहुं चौधरी अनवारुल हक ख़िलाफ़ बेएतमादी रिथ कामयाब थी हुई। करमपुर वेझो भया बिरादरी जे धुरे में मच्छी मारण तां झेड़ो। हिकु ॼणो क़तल। ॻोठ गाही खान भयो जे धुरियनि में झेड़ो थी पियो। हिक ॿिए मथां जदीद हथियारनि सां फायरिंग। गोलियूं लॻण करे यार मोहम्मद भयो मारिजी वियो। शबीर भयो, यार मोहम्मद ऐं सोनू भयो ज़ख़्मी। धुरियनि विच में वक़्फ़े सां फायरिंग सबबि इलाइक़े में दहकाउ वारी सूरत हाल। सेवर वेझो ज़मीन जी तकरार तां धुरियनि में झेड़ो। हिकु ॼणो क़तल, 3 ज़ख़्मी। ॻोठ अली मुराद पंजूथा ऐं जतोई बिरादरियुनि में हलंदड़ तकरार भड़की उथियो। फायरिंग में शहाबुद्दीन उर्फ छुट्टो जतोई मारिजी वियो। हाजी खान, हाजी साहिब ऐं रियाज़ पंजूथो ज़ख़्मी। वाक़े बाद दूरियूं मोर्चा बंद इलाइक़े में छिकताण वारी सूरत हाल।